कंहिं थे ॼातो त उमरकोट लॻ ॻोठ हवेलीअ जी हीअ सादी सूदी फ़क़ीराणी राज भाग जे भतन ऐं ख़ुशीअ जे रहाणनि जे मौक़े ते घरनि में पंहिंजे माउ जीअं लोक गीत ॻाईंदे मौसीक़ीअ जे उफ़क़ खे छुहण जे लाइ हैदराबाद जे लाहौती स्टूडियो खां वठी कोक स्टूडियो ताईं पहुची वेंदी। दुनिया जे स्टेजनि ते दौलत जी थाप सां गॾु क़दीम ऐं जदीद साज़नि ते सुर वेखेरे फ़ख़ुर सां चवंदी त सहरा जी उञ मुंहिंजो आवाज़ु आहे सिक जे साज़ ते। जॾहिं आउं ॻाइणु वेहंदी आहियां तॾहिं सावण जी रिमझिम जे लाइ तड़प मुंहिंजे रूह में रक़्स करणु लॻंदी आहे। चावा खे ख़बर आहे त माई ढाईअ खे उन ई पद ताईं पहुचण में वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। एतिरे ताईं जो वॾनि ॻाइणनि सां गॾु बाजो वॼाईंदड़ माई ढाईअ जे पुटु मुहरम फ़क़ीर खे बि पहिरियों इहो मंज़ूरु न हो त माई ढाई वॾनि स्टेजनि ते वेही ॻाए। पोइ जॾहिं मुहरम जे रास्ते ते हिन घर खां ॿाहिरि निकिरी ॻाइणु शुरू कयो त बिरादरी जा चङा मुड़ुस संदसि रस्ता रोक जे लाइ अची विया, पर हिन हिमत न हारी। खारवड़ी सैद जे सभा वेक शाइर सियासतदान मुर्शिद साईं सरदार अली शाह जी शफ़क़त सां हिन जूं सभु मुश्किलातूं दूरि थींदियूं वियूं। हिकु ॾींहुं अहिड़ो अची वियो जो कोक स्टूडियो में हिन जा ॿोल ॿुधण जे लाइ जदीद साज़नि जी तयारी थियणु लॻी। दौलत जे थाप ते ॻाईंदड़ हिन लोक गायक पूरी एतमाद सां जदीद साज़नि ते ॻाए वॾो मान मर्तबो माणियो। माई ढाईअ जे मशहूरी ऐं मक़बूलियत जे कुझु ॼाणनि खां पोइ BBC जो सीनियर सहाफ़ी रियाज़ सोहर संदसि इंटरव्यू वठण जे लाइ कराचीअ खां लांबे तलाज शहर उमरकोट में पहुची वियो। उन इंटरव्यू में माई ढाई इंतिहाई दिली अक़ीदत ऐं शुक्रगुज़ारी जो इज़हार कंदे चयो त मुंहिंजे राग खे शोहरतनि जे आभे ताईं रसाइण में लोक राग जी शक्तिअ खां आगाह साईं सरदार अली शाह जी महिनत शामिल आहे। साईं सरदार अली शाह उत्साह न ॾियाराए हा त हू पंहिंजे क़बीले जे ॿियनि राॻियुनि जीअं इलाइक़े जे महदूद ॻोठनि ऐं तहज़ीब ऐं सक़ाफ़ती ताने पेटीअ में राग जा रंग भरींदे उमिरि पूरी करे छॾे हा। जीअं हिन जे माउ सहरा जे हवानि खे पंहिंजा सुर ऐं ताल अर्पे हिकु गुमनाम फ़नकारा तौरु हयाती पूरी करे वई, जेतोणीकि हिन वटि हिकु सुठी गायक ऐं मौसीक़ार जूं समूरी सलाहियतूं मौजूदु हुयूं, पर हिन खे अॻिते उभरण जो मौक़ो मिली न सघियो। 1945 में जनमु वरितल माई ढाई नंढपण में पंहिंजे माउ सां गॾु काॾे वारनि घरनि में वञी ॻाईंदी हुई। उतां हिन रागदारी जो फ़हम हासिलु कयो, पर हिन बाक़ाइदे राग जी सिख्या माई खंडूबाईअ खां वरिती। माई ढाईअ वटि माई भाॻीअ वांगुरु मुनफ़रिद अंदाज़ आहे। माई ढाईअ खे अॻु बि नंढा वॾा केतिरा ई एवार्ड ऐं मञता सर्टिफिकेट मिली चुका आहिनि, जिन में सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे एवार्ड खां वठी अमेरिकन म्यूज़िकल मेला जे एवार्ड ताईं शामिलु आहिनि। हिन खे माई बख़्तावर एवार्ड मिलण ते घणी ख़ुशी थी हुई, छाकाणि जो हीअ माई बख़्तावर जे नाले खे बि जदोजहद जो पैगाम सम्झे थी। ताज़ो हिन खे मुल्क जो वॾे में वॾो सदारती एवार्ड मिलियो आहे। माई ढाईअ वटि असुलु वॾो एवार्ड ॿुधंदड़नि जी मोट आहे। माई ढाईअ जी आवाज़ ते न सिर्फ़ु सहरा जा माण्हू रूह में राहत उतारीनि था, पर सर्द राति जा उदास सितारा बि हिन जी आवाज़ ते मुरकी पवंदा आहिनि। NGOs जे नीम सियासी प्रोग्राम में प्रेज़ेंटेशन जी ॿोली ॿोलींदड़ नौजवाननि खां वठी एयरपोर्ट जे नंढनि कुर्सियुनि ते वेठल माया जे छाया वारा लोक बि गूगल ऐं यूट्यूब जे घटियनि में घुमंदे हिन जी आवाज़ जी रिकॉर्डिंग दिलि जी धक धक सां गॾु गुंजाइनि था। माई ढाई जे राग में थिर जे सदियुनि जी संगीत जो पराडो आहे। दौलत जी थाप ते आद जुगाद जो आवाज़ु उथे थो। त उमेदु आहे त अॼु जो हीउ मुख़्तसिर ऐं तारीख़ी वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े ई दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।